सिंध जो म्यूज़िक, सिंधी मौसीक़ी, सिंधी राग जंहिंजे बारे में यकीनन मशहूरु आहे त मौसीक़ी जेका आहे उहा रूह जी ग़िज़ा आहे। यानी जॾहिं तव्हांजी रूह जेको आहे नाउमीदी जी तरफ़ वञे, तव्हां को सुठो कलाम, मोटिवेशनल सॉन्ग या को बि म्यूज़िक ॿुधी करे पंहिंजी रूह जेको आहे उहो ताज़ा करे था सघो। असांजो बि कंहिं हद ताईं कुझु हद ताईं शगफ़ म्यूज़िक सां आहे ई आहे, लेकिन सबा आपड़ो जो इलाही ज़्यादा म्यूज़िक में इंट्रस्ट आहे। त मां चाहींदुमि सबा इन बारे में तव्हां ऑडियंस सां कुझु ॻाल्हि ॿोल कयो त म्यूज़िक जे हवाले सां तव्हांजा छा रिमार्क आहिनि? बिल्कुलु मुबशिर, तव्हां सही पॉइंट आउट कयो आहे। मूंखे पॉइंट आउट तव्हां बिल्कुलु सही कयो आहे, छो त हर कोई चवंदो आहे त जेका नई मूवी आई आहे उहा कंहिंखे ख़बर न हूंदी, सबा खे ख़बर हूंदी। जेको नओं गानो आयो आहे उहो कंहिंखे ख़बर न हूंदो, सबा खे ख़बर आहे। छो त ईअं आहे, छो त मां म्यूज़िक सां इलाही कनेक्ट आहियां ऐं मां म्यूज़िक ॿुधंदी रहंदी आहियां। जीअं तव्हां चयो, म्यूज़िक रूह जी ग़िज़ा आहे ऐं जॾहिं रूह तंग थिए इंसान जो ऐं पंहिंजे पाण खां इंसान जॾहिं बेज़ार थींदो आहे, पंहिंजे पाण खां ई का ॻाल्हि न वणे, त मां हिकिड़ो तव्हांखे सजेशन ज़रूरु ॾींदमि, हिकिड़ो तव्हांखे अहिड़ो फॉर्मूलो ॿुधायां थी जंहिंसां तव्हां तरो ताज़ा थी वेंदा। उहो फॉर्मूलो इहो आहे त तव्हां हलिया वञो, थोरो ट्रैवल कयो, ट्रैवल करे हाला वञो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी नगरी में वञो ऐं उते वेही करे जॾहिं तव्हां उहो कलाम, उहा वाई ॿुधंदा, उहा काफ़ी ॿुधंदा, उहो बेत ॿुधंदा, तव्हांजो रूह ताज़ो थी वेंदो। ऐं अगरि तव्हांखे थोरो अञा वधीक पाण खे ताज़ो करिणो आहे त सच्चा सरमस्त जी दरगाह ते हलिया वञो। जंहिं दिलि पीता इश्क दा जाम ॿुधी अचो त तव्हांजो रूह तरो ताज़ा थी वेंदो। पर ॿुधण जो तरीक़ो आहे हिकु, असीं सिर्फ़ु वेट कंदा आहियूं त असीं ॿुधूं त ही छा ॻाए रहिया आहिनि, ॿुधाए रहिया आहिनि, पर उन कलाम खे सम्झणु ज़रूरी आहे। तॾहिं तव्हांजे दिलि ताईं आवाज़ पहुचंदी ऐं तव्हां जो रूह जेको आहे उहो तरो ताज़ा ऐं तव्हां तरो ताज़ा थी वेंदा। म्यूज़िक सां कनेक्ट रहणु तमामु ज़रूरी आहे। जॾहिं बि दिलि उदास थींदो आहे, तव्हां ॾिसंदा आहियो हर कंहिंखे हैंड फ्री लॻल हूंदी आहे, कोई नातूं ॿुधंदो आहे पाण खे इंसान सेटिस्फाई करण जे लाइ, कोई नोहा ॿुधंदो आहे, कोई मनकबत ॿुधे थो, कोई वरी म्यूज़िक खे ॿुधे थो, कोई बेत ॿुधे थो, वायूं ॿुधे थो। ईअं ई असांजे जेको सिंध जो कल्चर आहे, सिंध जो म्यूज़िक आहे, उहो तमामु रिच आहे। बिल्कुलु ईअं ई आहे, छो जो तव्हां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी ॻाल्हि कई, असां सच्चा सरमस्त जी ॻाल्हि कई। असां जॾहिं हाला वञूं, भिटशा वञूं त यकीनन असांजे कननि में जेका सुर साज़ पवंदा आहिनि उहे साईं भिटाई सरकार जी वाई जा हूंदा आहिनि।